मिठी में पीपी लेडीज़ विंग पारां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो नालो मटाइण ऐं शहीदाणी जी तस्वीर हटाइण वारे इम्कानी फ़ैसिले ख़िलाफ़ रैली कढी वई। कमला भील चवणो हो त बेनज़ीर इनकम सपोर्ट जो नालो मटाइण ऐं फोटू हटाइण जमहूरियत दुश्मनी जी सोच आहे। हुननि चयो त तहरीक इंसाफ़ जॾहिं खां सरकार में आई आहे तॾहिं खां हुन ॿियनि जा कम पंहिंजे खाते में ॻणाए रही आहे। अॻवाननि चयो त जेकॾहिं वफ़ाक़ी सरकार पंहिंजो फ़ैसिलो वापसि न कयो त एहतिजाज जे दायरे खे वसी कयो वेंदो। खैरपुर में फुलपटा बिरादरी पारां पुलिस जे ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। फैज़ मोहम्मद फुलपटे ज़मीर सईद ऐं ॿियनि चयो त ॻोठ डावरी में नौजवान मोहम्मद अमीन खे क़तल कयो वियो, जंहिंजो जवाबदारनि ख़िलाफ़ अहमदपुर थाणे ते केस दाख़िल थियल आहे। हुन चयो त जवाबदार बासर हुजण करे कूड़ा केस दाख़िल कराइनि पिया, जॾहिं त शाह हुसैन पुलिस नौजवान कांवर फुलपटे खे 52 ॾींहंनि खां ज़बरदस्ती खंबे गुम करे छॾियो आहे। फुलपटा बिरादरी चितार ॾिनो त मोहम्मद अमीन जा कातिल गिरफ़्तार ऐं कामिल खे आज़ादु न कयो वियो त DI जे सखर जे ऑफिस ॾाढो धरणो हंयो वेंदो। खैरपुर जी बेवा औरत माइटनि ऐं तपेदारनि पारां फवायल मिल्कियत वापसि ॾियारण जी अपील कई आहे। ज़ाहिदा तमरानी, गुलाम फातिमा, हबीबा मासूम ॿारनि समेत एहतिजाज कंदे चयो त माइटनि मुमताज़ अली महमूद करमदीन ऐं ॿियनि तपेदार करीम ने वसाण सां मिली भगत करे संदसि मिल्कियत हड़प कई आहे। हुन चयो त जवाबदारनि खेनि फोती ॾेखारे मरहूम वालिद कादिर बख़्श जी सोज जे बज़रे ज़मीन 8 दुकान ऐं घर जा खाता पंहिंजे नाले कराया आहिनि। औरत रोईंदे अपील कई त साणनि इंसाफ़ करे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। काज़ी अहमद में ॻोठाणनि पारां स्कूल में उस्तादनि समेत ॿियनि सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। अलाड़े ते खोसे ऐं ॿियनि ॿुधायो त ॻोठ अब्दुल मालिक राहू जी बॉयज़ प्राइमरी स्कूल में 200 खां मथे शागिर्द पढ़नि था, पर हिकु बि उस्ताद मौजूदु न आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk